जेके हिकिड़े ॾींहुं चवनि था पीर साहब तो सिर लॻे तेजी इक़्तिदार जे कुर्सी ॾेखारण ते डोड़ी हुननि लहवारनि में जूती था कढाइनि। उन्हनि खे ॿुधायो त तव्हां सां लेखो थींदो, छा थींदो? लेखो थींदो। ऐं वक़्तु अचण ते हाणे उन्हनि खे ॿुधाए छॾियो जेके चवनि था अदा ज़रदारी साहब वटि पैसो आहे, अदा ज़रदारी साहब वटि माल आहे। बाबा माल त ईदी अमीन वटि बि हो योगिंडा में, माल त शहंशाह ईरान वटि बि हो, माल त दुनिया जे समूरनि करप्ट 2 नंबर माण्हुनि वटि हूंदो आहे। जॾहिं वक़्तु ईंदो आहे त माल खाईंदड़ ॻोल्हे न लभंदा आहिनि ऐं मुड़ुस मैदान में बीठा हूंदा आहिनि। ऐं जीजीअ जा साथियो, ऐं हुर मुजाहिदो, ऐं जतोई साहिबान जा साथियो, सिंध जे माण्हुनि जो इहो वचन आहे त सिंध हिकिड़ी नई अदबी रुगो इक़्तिदार वारी सिंध न, रुगो अहिड़ी सिंध न त हिकिड़ो माण्हू ॿियो अची वियो, हिकिड़ो वॾेरो वियो ॿियो वॾेरो अची वियो, हिकिड़ो वज़ीर वियो ॿियो वज़ीर झंडा हाणे वेही राय में जुड़ियूं क़ौमी कारकुननि ते बदमाशी थी आहे जेको हिन जे लाइ वेही करे कुझु कजे न। हाणे इहे थोरी अहमद मुगल असां सां गॾु आहे बहरिया टाउन में। जीअं त अहमद छा चवंदो तव्हां अॼु एहतिजाज लाइ? धरती ते ज़मीनुनि ते कब्ज़ा आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ जेको हीअ असां ॿेड़ गॾु थियो आहे उन्हनि में असां बि शिरकत करण लाइ आया आहियूं ऐं हीअ तमामु सुठो हिकिड़ो अमल आहे। पहिरियों स्टेप आहे असांजो ऐं इनशाला इहा जदोजहद खे असां वधीक कंदासीं। जेसि ताईं हीअ असां सां ज़ुल्म बंदि न थींदो तेसि ताईं असां इहे शयूं कंदा रहंदासीं इनशाला। खणी आया हूंदा किसन एहतजाज न सही बा है इस सामने इन बिल्डिंग में तई हिन तई सदो सेंटर में एरे नवे आन मानो संग असा यार असा मो नवे आने दे पुलिस तड़ी कराई तो मना आली थोड़ो खेलो यार ईअं असांजा माण्हू कीअं था ॿाहिरि नहीं सघनि? सवाल ई पैदा न आहे यार। हुननि जा वेठा आहिनि सिक्योरिटी गार्ड हर शइ वेठी आहे। हाणे माण्हू निकिरनि था ॿाहिरि भॼंदा अचनि था ॾिस लॻे थो पुलिस आहे हलो पुलिस पहुची वई होॾो होॾी भॼनी था आख़िर ये तो बाबू खेल आहे छा थियो? दौरो पियो काटी उठे ना सिमट के पास नाकाम साबित किया है और पीपल्स पार्टी सरकार से फौरी तौर पे इस्तीफा देने की सरकार की मंजूर है होती है ठीक है जी पूरा बेटे तो पहले टाउन कराची के गैर कानूनी तौर सरकारी जमीन के लिए अमल कराना सुप्रीम कोर्ट के 4 में फैसला
लगे फ्रेम आहे फ्रेम से मथो पासे चढ़ल आहे कारो धुओं ॾिस के कंटेनर आए लोग हाँ पुलिस आई है कंटेनर में न करे तो हाँ हाँ वो फायर 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 शुरू किया पुलिस मोबाइल सुप्रीम कोर्ट